ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं था। घोटकीअ वेझो सरहद भरिसां क़ौमी शाहरा ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में नौजवान हाफ़िज़ मोहम्मद हनीफ़ फारबाणी फ़ौत थी वियो आहे। वाक़िए खां पोइ इतिलाह ते सरहद पुलिस फ़ौती नौजवान जो लाश तालक इस्पताल पोस्टमार्टम करण बाद वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। संदसि वारसनि खे बेहोश जा दौरा पइजी विया। फ़ौती नौजवान 3 ॾींहं अॻु मेडिकल टेस्ट में डॉक्टरीअ लाइ पास थियो हुयो। सरहद पुलिस ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रालर पंहिंजी हिरासत में वठी छॾियो आहे। अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त घोटकीअ वेझो सरहद भरिसां क़ौमी शाहरा ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में नौजवान हाफ़िज़ मोहम्मद हनीफ़ फारबाणी फ़ौत थी वियो आहे। वाक़िए खां पोइ इतिलाह ते सरहद पुलिस फ़ौती नौजवान जो लाश तालक इस्पताल पोस्टमार्टम करण बाद वारसनि हवाले करे छॾियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। संदसि वारसनि खे बेहोश जा दौरा पइजी विया। फ़ौती नौजवान 3 ॾींहं अॻु मेडिकल टेस्ट में डॉक्टरीअ लाइ पास थियो हुयो। सरहद पुलिस ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रालर पंहिंजी हिरासत में वठी छॾियो आहे।